ख़बरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कर थी टंडो मोहम्मद खान मां जब्बार बलोच जी रिपोर्ट मूजिब त मातरी जे शांति नगर जी रवासी श्रीमती गौरी संदसि घर वारे प्रकाश कूली थियल कातिल हमले खां पोइ सिंध सरकार जे घरू खाते खां हयातीअ जी तहफ़ जो मुतालबो करे छॾियो आहे। टंडो मोहम्मद खान प्रेस क्लब में मातरी शांति नगर जी रवासी प्रेमी जोड़े साफ़ न अॻियां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजे पंहिंजे मज़हब हिंदू सां कयल पार पणे खे मिट माइट पंहिंजो ज़ाती दुश्मनी बणाए छॾियो आहे। असांखे क़त्ल करण लाइ साज़िशूं करे रहिया आहिनि, असां मथां हमला करे रहिया आहिनि, जंहिंमें असांखे मातरी जे शांति नगर मां निकिरी पंहिंजी हयाती खे बचाइण लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पनाह वठी रहिया आहियूं। हिन चयो त जंहिंसां असांजी ज़ाती ज़िंदगी प्रेशर जो सबबु पैदा थी रहियो आहे। असांखे ख़ौफ़ आहे त असांजा माइट चनो कूली, मिस्री कूली, कचो कूली, भाऊ कूली असांखे हथियार बंदनि हथां क़त्ल करण जो मनसूबो जोड़े छॾियो आहे, जंहिं करे असांखे क़त्ल करण खां पोइ लाश गुम करे या बाहि ॾेई साड़े क़त्ल खे लिकाए सघनि था। हिन प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए सिंध सरकार जे घरू खाते IG सिंधु DIG हैदराबाद SSP बदीन टंडो मोहम्मद खान खां हयाती जी तहफ़्फ़ुज़ जी मुतालबो करे छॾियो आहे।